अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आओ है आप बारहवीं थीम सबका पेरी शाम कदासी हेडलाइंस। वज़ीर आज़म इमरान खान अवाम के 27 मार्च से साणस गॾु निकिरण जो मुतालबो करे छॾियो। क़ौम नाले पैगाम में वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त सॼी क़ौम 27 मार्च ते साणस गॾु निकिरे। क़ुरान में अल्लाह जो हुक्म आहे त भलाई सां गॾु ऐं बुराई खिलाफ़ बीहो, उन सां मुआशिरो ज़िंदा रहंदो आहे। खुलियल नमूने सॼे मुल्क साम्हूं मुल्क में घुरनि जो टोलो जेको वरी का हिन मुल्क खे लुटी रहियो आहे, करप्शन करे रहियो आहे, पैसा ॿाहिरि मोकिले रहिया आहिनि, उन लाइ गॾु थी रहियो आहे त अवामी नुमाइंदनि ऐं पार्लियामेंटेरियंस जे सभिनी चूं क़ीमतूं लॻाइनि, उन्हनि खे ख़रीद करे रहिया आहिनि, खुलियल नमूने ख़रीद करे रहिया आहिनि। हू चाहे थो त क़ौम 27 मार्च ते साणस गॾु निकिरे। मुमकिन आहे त चूंडू वक़्त खां अॻु थी वञनि, कंहिंखे उहिदे तां न पियो हटाए वञे। बेतमादी रिथ जो फ़ैसिलो 27 मार्च ते थी वेंदो। उम्मीद आहे त तादी सुठो फ़ैसिलो न कंदा। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त फ़ोन ख़िलाफ़ प्रोपेगेंडा बर्दाश्त न कई वेंदी, कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी। नून लीग अञा ताईं जल्से जी दरख़्वास्त नाहे ॾिनी। सुभाणे को वाक़ियो थी वञे त गुरवज़ार ज़िम्मेवार न हूंदी, नून लीग ज़िम्मेवार हूंदी। अॼु खां पोइ हालतूं बहितर ॾांहुं वञी रहियूं आहिनि। सियासत में विकिरो थियण वारनि जी का बि इज़त नाहे। आइन जे आर्टिकल 63A जी तशरीह लाइ सदाती रेफरेंस ते ॿुधणी अॼु मंझंदि जो 1 वॻे थींदी। चीफ जस्टिस अमृता विंदयाल जी सरबराही में 5 रुकनी लॉर्डर बेंच रेफरेंस जी ॿुधणी कंदी। जस्टिस एजाजुल हसन, जस्टिस मज़हर आलम ऐं जस्टिस मुनीब अख्तर बेंच जो हिसो हूंदा। जस्टिस जमाल खान मंदोखेल बि 5 रुकनी लॉर्डर बेंच जो हिसो हूंदो। चई सदाती रेफरेंस जे जवाब सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾियो। सुप्रीम कोर्ट बार जवाब दाख़िल कराईंदे चयो आहे त आर्टिकल 63A तहत कंहिंखे बि वोट विझण खां रोके नथो सघिजे। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि PTI जी सियासी कमेटी जो इजलास अॼु 3 वॻे बनी गाला में थींदो। कमेटी इजलास में वफ़ाक़ी वज़ीर ऐं पार्टी अॻुवान शिरकत कंदा। ज़रियनि मूजिब इजलास में सदारती रेफरेंस 27 मार्च ते रथियल जलसे इतादियुनि सां ॻाल्हियुनि बाबति गौर वीचार कयो वेंदो। इमरान खान कावड़ में अची जलसे में इस्तीफ़ा जो ऐलान करे सघे थो। सिंध जे ज़राअत बाबति सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण चयो आहे त मुल्की सियासत लाइ ईंदड़ 2-3 ॾींहं इंतहाई अहम ऐं ॾुखिया आहिनि। इमरान खान जो दौर ख़त्म थी चुको। क़ौमी असेंबली में इमरान खान जी अक्सरियत नाहे रही। हाणे हर जाइ खां अपोज़िशन जे हक़ में फ़ैसिला अची रहिया आहिनि। इमरान खान सां धोखो थी रहियो आहे। संदसि वेझाई माण्हू खेसि धोखो ॾेई रहिया आहिनि। हीअ पहिरीं हुकूमत हुई जंहिंखे एस्टेब्लिशमेंट खुलियल छूट ॾिनी हुई। इल्ज़ामनि जी सियासत न कॾहिं कई आहे, न उन ते यकीन रखां थो। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार चयो आहे त हू बेबुनियाद इल्ज़ामनि जो जवाब ॾियण वक़्त जो ज़ाया सम्झे थो। प्रोपेगेंडा कंदड़नि जी सियासी एजेंडा अनारकी फैलाइण ऐं तरक़ी खे रोकणु आहे। वज़ीर आज़म इमरान खान जो सिपाही आहे। डॉक्टर आमिर लियाकत हुसैन पंहिंजी नई साथ सां गॾु वज़ीर आज़म हाउस पहुची पियो। वज़ीर आज़म इमरान खान सां मुलाक़ात। आमिर लियाकत अॼु पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी सां बि मुलाक़ात कंदो।
बनियाकिल बरसा कारोकारी से तकरार था नौजवान कत्ल औरत समेत वजड़ा जख्मी थी पिया बाईजी थाणी जियत गोठ में फायरिंग 90 वरियें जो नौजवान शौकत चाचड़ माची पियो औरत समेत जख्मी थियल विंजड़न के सखर अस्पताल मुंतकिल कर वियो। सागड़ बरसा थ्रेशर में फांसी ट्रैक्टर ड्राइवर हयाती बिना वेठो टंडोविटा खान में थ्रेशर में अची ट्रैक्टर ड्राइवर गिरल ट्रैक्टर ड्राइवर हयाती बिना वेठो टंडोविटा खान में थ्रेशर में अची ट्रैक्टर ड्राइवर गिरल भील तरे ते दम लिश कयो पोती ड्राइवर चवड़ अस्पताल में जरूरी घुर्ज पूरो करण बाद वासन हवाले कर वियो। हैदराबाद में तेज रफ्तार ट्रक से टक्कर में मोटरसाइकिल सवार एक शख्स हयाती बिना वेठो नारा जेल भरिसां पेश आयल हादसे में 45 साल जे तालिब हुसैन मौके ते दम लिश कयो पोती चवड़ सिविल अस्पताल हैदराबाद पोस्टमार्टम बाद वासन हवाले पोती नारा जेल वारे इलाइक़े जो रवासी हो पुलिस ट्रक तहवील में वठी छॾियो। सागड़ वेझो बुढ़ी फौत थियल नौजवान चवड़ 15 कलाकनि बाद हथ कयो पियो मगली थाणे जियत में हिकु ॾींहुं अॻु सर्वर नू वारे ढंढ में विझंदे नौजवान गाची मुजीदाड़ो बुढ़ी फौत थी पियो पोती नौजवान चवड़ मुकामी टोबन 15 कलाक लगातार गोला बाद हथ करे वरितो। मुल्क में कोरोना वायरस जे वधीक 209 केसनि जी तस्दीक एनसीओसी मूजिब सॼे मुल्क में 445 मरीज़नि जी हालत गड़दी जोगी आहे। हाकारी केसनि जी शरह 0.69 रही अॼु कोरोना वायरस विघे का बि फौत की रिपोर्ट न थी। रूस अमेरिकी सिफारतकारन के निकाली ॾेई छॾी रूसी हुकूमत मूजिब अमेरिका जे हर कार्रवाई जो मुनासिब नमूने जवाब ॾिनो वेंदो। ही रूसी सिफारतकारन जी गजल कौमन मां बददखली जो जवाब आहे। हलंदड़ महीने गजल कौमन मां 12 रूसी सिफारतकारन के निकाली ॾिनी वई हुई। माशाल्लाह कलंदर सोना है माशाल्लाह कलंदर सोना है। सेवड़ में हजरत कलंदर लाल शहबाज जे 770 उर्सू तकरीब जारी दमादमस कलंदर जी सदाइन सां पाधीड़न जी आमद रिवायती मेहंदी जो जुलूस मौजन जी मकान तां बरामद वालन ते रख सिक्योरिटी जा सख्त इंतजाम कया विया। वुमेन क्रिकेट वर्ल्ड कप पाकिस्तानी टीम सुठी कारकर्दगी ॾेखारण में नाकाम थी वई। इंग्लैंड खिलाफ पहिरीं बैटिंग कंदे पाकिस्तानी टीम 105 रन ते आउट थी वई। पाकिस्तान जूं 8 रांदीगराणियूं डबल फिगर में बि दाख़िल न थी सघियूं।